कहावत है ना, नेकी कर दरिया में ढाल। जो को नेकी कयो दरिया में फिगाए छॾ, यानी पुठियां ख़बर कंहिंखे न पए नेकी वही केॾा। पर अॼु जो दौर अहिड़ो है, नेकी कर अने मोबाइल पे डाल। सजदो कयां त पण फोटो कढी हलायां हींअर सजदो कयां पियो। क़ुरान जी तिलावत कयूं त फोटो कढी हलायूं हींअर तिलावत कयां पियो। ई मड़े वस्तु पंहिंजे अमल खे बर्बाद करे छॾी। नेक अमल इंसान जो अहिड़ो हुअणो खपे। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 7 क़िस्म जा इंसान जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन अर्श हेठि छांई ॾींदो। 7 क़िस्म जा इंसान क़यामत जो ॾींहुं, ई 7 क़िस्म जा खाली 7 की न हूंदा। हर क़िस्म जी हमद ऐं सना, वॾाई अने वाखाणा, इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल काइनात जो तन्हा ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थियनि अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे ना जुमे में खुतबे जो उन्वान आहे इबादत जी रूह इखलास अने तक़वा आहे। इबादत नेकी जेकी पण पाण कयूं था, कि अल्लाह ताला वटि ये इबादत पुगी है कि नहीं पुगी, तंहिंजी निशानी गुरो है। अज जे दौर में, अज जे ज़माने में नेकी करण जेतिरी मुश्किल है, इन कदा वधारे नेकीअ खे बचाइणो अने संभालणो मुश्किल है। हिकिड़ो त इंसान उहो है जंहिं वटां नेकी बिल्कुलु थी ज नथी, इबादत समूरी थी नथी। ॿिए पासे उहो इंसान है जंहिं वटां नेकी थिए थी, इबादत पण थिए थी, पण पंहिंजी नेकीअ खे, पंहिंजी इबादत खे उहो बचाए नथो सघे। इबादत खे बचाइणो, नेकीअ खे बचाए रखणो ई असल है। पाण जेकॾहिं को वण पोखे छॾियूं, वण पाण पोखे छॾियूं, ऐं वण पाण एतिरे लाइ करे पोखियूं जे ही वण वॾो थिए त मुंहिंजे घर में, मुंहिंजे वाड़े में खासो लॻे, अने मूंखे हिनजी छांई पण मिले, ने मिठो ने खासो वण आहे त हिन मां फल फ्रूट पण मूंखे मिले। त खाली वण खे पोखे ने पाण छॾे ॾियूं, ई वण वॾो की न थींदो, सुकी वेंदो। इन वण खे बचाइणो पवंदो, इन वण खे बाउंड्री करणी पवंदी, इन वण जी पाण खे नियार करणी पवंदी, इन वण खे पाणी पीआरणो पवंदो, तॾहिं ई वण जेको वॾो थींदो। नेकी हिकिड़ो वण आहे, इबादत हिकिड़ो वण आहे। ई ॿिज पाण फिगायूं था ज़मीन में त ॿिज उगे थो, ईअं जे पाण जरा सजदो कयूं था, पाण नेकी कयूं था, सदको ने ख़ैरात कयूं था, गमे ये इबादत कयूं था, त सम्झी लायो पाण हिकिड़ो ॿिज फिगाए छॾियो आहे। ई ॿिज उगंदो उन टाणे जिन टाणे इन ॿिज खे पाण बचाईंदासीं। न ई उहो वण आहे, इन वण जी छांई पाण खे तैर खपंदी जहिड़ा सिज पंहिंजे मथे मथे उगंदो। ई उहो फल ने फ्रूट है इन वण जो, ई तैर पाण खे खपंदो जहिड़ा पंहिंजे जिस्म मथे कपिड़ो पणजी न हूंदो। उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में को छांई न आई, उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में जिगरी दोस्त हिक ॿिए जा कट्टर दुश्मन बणी वेंदा, उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में माइत्र पिंड जे औलाद खे सुञणंदा बणिजी वेंदा, उहो ॾींहुं
जंहिं ॾींहं में सॻा भाउ पाण जा हथ कढी वेंदा, उन ॾींहुं जेकॾहिं को वस्तु पाण कमु अची ईंदी त पंहिंजो अमल कमु अची, पंहिंजी नीकी कमु अची, पंहिंजी इबादत पाण कमु अची। नीकी पाण कई है, पाण नमाज़ूं पढ़िया आहियूं, पाण जुमे जी नमाज़ पढ़िया आहियूं, पाण सदको ने ख़ैरात कयो है, पाण रमज़ान जा रोज़ा रखिया आहिनि, पाण माण्हू से ख़ैर खाई भलाई कई है, पाण हज में उमरो करे आया आहियूं, पाण नीकियूं जाम कयूं आहिनि। पर ई वण जेको पाण पोखियो है, ई वण उगो है कि न आहे उगो? हिन वण जे आसरे पाण वेठा आहियूं जो मूंखे क़यामत जो ॾींहुं छांई मिले, उते पाण हलो न पंहिंजो वण जेकॾहिं उगियो ज न वे त पाण केॾा वेंदासीं? एतिरे नीकी करणी जेतिरी ज़रूरी है, इन कथा पण वधारे ज़रूरी है जो पंहिंजी नीकीअ खे पाण बचायूं, पंहिंजी इबादत खे पाण बचायूं। इनखे इख़लास चवाजे। जीअं मूं खे चयो जो उनवान जेको आहे उहो आहे इबादत जी रूह इख़लास है। रूह कुरे खे चवाजे। पाण मड़े हिंटाणे मस्जिद में वेठा आहियूं, एतिरे लाइ करे वेठा आहियूं जो पंहिंजे अंदरि रूह आहे, पाण जीअरा आहियूं। ही रूह जेकॾहिं पाण में जा निकिरी वञे, पाण गमे अहिड़ा फुटरा हों, पाण गमे अहिड़ा बरूका हों, पाण गमे अहिड़ा ख़ासा हों, पंहिंजे हिन जिस्म जी कीअं क़ीमत आहे? रूह निकरे पुठियां जेतिरो जपाटो थी सघे माण्हू खे पाण दफ़न कयूं था। कुला माण्हू फुटरो है, माण्हू बरूको है, ख़ासो है, भलो है, पाण तंहिं हूंदे पाण हुनखे दफ़न करे छॾियूं था, कुला कयूं था। कुला जे हिनखे थोरो टाइम पाण रखियो त बदबू पैदा थी वेंदी, हिनखे दफ़न करणो पवंदो। कुला हिन में रूह न आई, रूह ख़तम थी वई है। ईअं पंहिंजो नीकियूं, पंहिंजी इबादत गमे एतिरी भली वे, गमे एतिरी सुठी ने सुहिणी वे, गमे एतिरी ख़ासी ने वॾी हुए, पर जेकॾहिं उन में इख़लास न आई त सम्झी लायो पंहिंजी जेको नीकी आहे रूह वग़ैरह छट कंदी। इहा नीकी जेकॾहिं रूह निकिरी वञे त ई नमाज़ वे त बने, सदको ने ख़ैरात वे त बने, ई हज ने उमरो वे त बने, या ॿियो गमे ई पंहिंजो ख़ासो अमल हुए। जेकॾहिं इख़लास न आई त पाण खे ई अमल पंहिंजो कॾहिं गमगी न अचे। नेकी एतिरे लाइ करे पाण न कयूं जे माण्हू मूंखे नेक चए, पाण ख़ैर खा एतिरे लाइ करे पाण न कयूं जे माण्हू मूंखे ख़ासो माण्हू चए, पाण सदको ने ख़ैरात एतिरे लाइ करे न कयूं जे माण्हू मूंखे सखी चए, न, बल्कि जेको पाण नीकी कयूं उहा नीकी अल्लाह ने पंहिंजे विच में राज़ हुअणो खपे, जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर न हुअणी खपे। कहावत है ना, नेकी कर दरिया में ढाल, जेको नेकी कयो दरिया में फिगाए छॾियो, यानी पुठियां ख़बर कंहिंखे न पए नेकी वेई केॾा। पर अॼु जो दौर अहिड़ो है, नेकी कर अने मोबाइल पे डाल, सजदो कयां त पण फोटो कढी हलायां ऐं सजदो कयां पियो, क़ुरान जी तिलावत कयूं त फोटो कढी हलायूं ऐं तिलावत कयां पियो। ई मड़े वस्तु पंहिंजे अमल खे बर्बाद करे छॾी। नेक अमल इंसान जो अहिड़ो हुअणो खपे। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 7 क़िस्म जा इंसान जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन अर्श हेठि छांई ॾींदो। 7 क़िस्म जा इंसान क़यामत जो ॾींहुं, ई 7 क़िस्म जा ख़ाली 7 की न हूंदा, 7 क़िस्म जा 7 वकले जा अलॻि अलॻि माण्हू हूंदा। हिकु हिकिड़ी क़िस्म में, हिकु हिकिड़ी वकल में, ग्रुप में लखों करोड़ों माण्हू हूंदा। 7 अलॻि अलॻि माण्हू जा ग्रुप हूंदा। उन मां हिकिड़ो ग्रुप ऊ हूंदो, ऊ माण्हू हूंदा, रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु। अहिड़ो इंसान जंहिं अल्लाह जे नाले मथे सदको ने ख़ैरात कयो, नीकी कई, अल्लाह जे नाले मथे कंहिंखे 2 रुपया ॾिना, अने इन अंदाज़ में ॾिना जे सवारे हथ के जेको वस्तु ॾिने पे सवारे हथ, अवरे हथ के पण ख़बर न आई पई सवारे हथ कोरो ॾिने।
सदके ने खैरात के अड़ो लिकायो ने जो को इंसान पिन जी नीकीअ के लिकाए तो उन जी नीकी जो को अल्लाह ताला वटि क़बूल है। इतरे ला करे पांजूं नीकियूं पांखे ईअं लिकायूं खपे जीअं पंहिंजे गुनाह खे पाण लिकायूं था। पाण बड़ा गुनाहगार आहियूं, खता मणी वटा थिए थी, भुल मणी वटा थिए थी, ग़लती मणी वटा थिए थी, गुनाह मणी वटा थिए था। पण आऊं आंखे साम्हूं खासो लॻां थो ऐं मूंखे साम्हूं खासा लॻो था कोला पां हिक पंहिंजे गुनाह खे लिकाए वेठा आहियूं। कंहिंखे ना आहे ख़बर आऊं केतिरो गुनहगार आहियां, मूंखे ना आहे ख़बर ऐं केतिरा गुनहगार आहियो। पां पिंड जे गुनाह खे लिकाए छॾियो ऐं पां खासा लॻूं था। ईअं जेकड़ो इंसान जेको पिन जी नीकीअ खे लिकाए छॾे थो अल्लाह ताला खे उहो खासो लॻे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह ला यंजुरु इला सुवरिकुम व अमवारिकुम, अल्लाह ताला आजी शक्ल ने सूरत के नथो न्यारे, अल्लाह ताला आजे चेहरे के नथो न्यारे ऐं केतिरा फुटर आयो केतिरा खूबसूरत आयो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरे के न्यारे तो वलाकिन यंजुरु इला कुलूबिकुम व अमालिकुम, अल्लाह ताला आजी दिल के न्यारे तो ने आजे अमल के न्यारे तो। अल्लाह रब्बुल आलमीन अमल के जर न्यारे तो तेरा बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हो के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बांगो बना छड़े तो। हिकड़ो गुलाम हबशी कारो कलोटो जंहिंजी को पण शक्ल न हुई, खूबसूरत न हुआ, पण इज्जत अल्लाह रब्बुल आलमीन जरा वधाए तेरा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी ज़बान से चेता बिलाल अमल केड़ो कई पियो जन्नत में मूणो पण मांद वञे पियो। ए बिलाल जन्नत में तोजे पगे जो खुड़का मूसो है, तू केड़ो अमल कई तो जो को हेडो मड़े अल्लाह रब्बुल आलमीन तो के सवाब दे तो तोजे जन्नत में तोजे पगे जो खुड़काओ सुणी अचा पियो। बिलाल केरवा फुटरा खूबसूरत गोरा न न पण अल्लाह रब्बुल आलमीन के पसंद वा कुल्ला उनी वट तकवा हो, उनी वट नेकी हो। अमल इंसान जरा करे तर इंसान पिण जे अमल के लिकाए। कई नबी दुनिया में आया, अल्लाह ताला कुरान में फरमाए तो वरुसुलन कद कससनाहुम अलैक मिन क़ब्लु व रुसुलन लम नक़सुसहुम अलैक। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन धरती मथे हिन ज़मीन मथे हिन जहान में हिन दुनिया में असां घणा रसूल हलाया, उन्हीं रसूल में जा अमोक रसूल जो ज़िक्र असां कयो है, रसूल जा नाला खे दसिया आई अने घणा रसूल अहिड़ा आई जंहिंजी ॻाल्हि पण असांखे साम्हूं न आई पई करे। पाण सुनो न 1,24,000 पैगंबर आया, कुरान करीम के खोलियो खालिया के 5 नाला मिलंदा नबीअ जा, ॿिया नबी केॾा विया? ही लखों नबी इन जो ज़िक्र किथे पण न आहे, कंहिं किताब में पाण खे कीन मिलंदो, पर अल्लाह ताला वटि उमड़ लिखिया पिया। उनी मेहनत कयो, उनी कोशिश कयो, उनी अल्लाह रब्बुल आलमीन जी दीन जी दावत ने तबलीग माण्हू के साम्हूं पेश कयो, किथे उनी जो नालो पण न आहे, पर अल्लाह ताला वटि नालो लिखियो पियो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मूंखे ॾेखारे में आयो कि कई माण्हू कई नबी अचींदा क़यामत जो ॾींहुं, कंहिं नबीअ भेरा 3 माण्हू हूंदा, खाली 3 माण्हू, सॼी पिंड जी क़ौम मां खाली 3 माण्हू न के मञिया। कंहिं नबीअ भेरा खाली 2 माण्हू बल हूंदा, कंहिं नबीअ भेरो खाली हिकिड़ो ज माण्हू उभो हूंदो, अने कोक नबी अहिड़ो पण अचींदो जो हिकिड़ो हूंदो, उन भेरो केर की न हूंदो। अहिड़ा पण नबी न धरतीअ मथे आया आहिनि। अल्लाह उन जो ज़िक्र न आहे कंहिं, अल्लाह उन जी ॻाल्हि न आहे कंहिं किताब में लिखियल न आहे, कंहिं फूटो में न आहे उहो, पर अल्लाह ताला वटि उन जो मर्तबो ऊंचो आहे। उन जेको अमल कयो अल्लाह लाइ करे कयो। हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾा साहबी आहिनि, अज़ीम साहबी आहिनि, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राज़दार। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़ ऐं माण्हू जा नाला उन्हीं खे नसिया, ॿिए कंहिंखे नसिया। प्यारा चागला साहबी आहिनि, नमाज पढ़नि था, नमाज पढ़िया रुअण लॻा, नमाज में एतिरो रोना जे ॿूकूं चालू थी वियो, घणो रोना। पोइ जब नमाज खे पूरी कयो, सलाम वारियो, तर न्यारो त पुठियां हिकिड़ो माण्हू उभो आहे।
पुठियां हिकिड़ो माण्हू उभो आहे न, उन हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रूअं ते ॾिसी था थियनि। हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवनि था, उनखे, उन माण्हूअ खे, मुंहिंजा भाउ तो वटि भलाई कयां थो, हिन रुअण जी ॻाल्हि कंहिं वटि न कजां, कंहिंखे न चओ जे आउं नमाज़ में रुनोसि पई, एतिरी तो वटि भलाई कयां थो। हीअ अल्लाह ने मुंहिंजे विच में राज़ ऐं टे माण्हू खे ख़बर न पवणी खपे। इमाम मालिक बिन अनस रहमहुल्लाह मदीने जा इमाम हुआ। उन्ही पिंड जे ज़माने में हिकिड़ी किताब लिखियो ते, हदीस जी किताब, जंहिंजो नालो मौता। मौता इमाम मालिक अॼु पण मौजूद है, हर जगह मथे अॼु पण पढ़ाई में अचे थी मदरसे में। इमाम मालिक जॾहिं किताब लिखियो मौता इमाम मालिक, त माण्हू उन वटि आया, न चयो इमाम साहब भई किताब लिखो था। ॿिया जेको आलिम रहिया, ॿिया जेको उलमा रहिया, उहे पण किताब लिखे पिया, त आजी किताब लजंदी की न केॾा वेंदी ख़बर की न पवंदी। किताबूं जाम लिखजे पयूं, त ऐं कुला लिखो था। इमाम मालिक उन हिकिड़ी ॻाल्हि चयो हो, मा कान लिल्लाहि बाक़ीन, जेको अल्लाह अला करे किताब लिखबी वो बाक़ी रहंदी। उन ज़माने जा ॿिया उलमा हुआ, उन ज़माने में ॿिया लिखंदड़ घणे हुआ, उन जाम किताबूं लिखियो, उहा अॼु हिकिड़ी पण किताब दुनिया में मौजूद न आई। इमाम मालिक जी मौता हर जगह मथे मौजूद है, कुल्ला मा कान लिल्लाहि बाक़ीन, जेको अल्लाह अला करे अमल थींदो उहो बाक़ी रहंदो। अल्लाह उन कम जी हिफ़ाज़त करे जेको इंसान अल्लाह अला करे करे। इमाम अयूब सुख्तानी रहमतुल्लाह अलैह वॾा इमाम आहिनि, उन्हीं जे बारे में अचे थो जो ऊ मुसलसल लगातार 20 वरे सूदी अल्लाह ताला जी उन इबादत कयो, तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ, पण पिंड जे पाड़ोसी खे पण ख़बर की न वई जो हू माण्हू जेको तहज्जुद जी नमाज़ पढ़े। अहिड़ा इंसान हुआ, अहिड़ा पण कई इंसान धरतीअ मथे आया आहिनि जंहिं सॼी ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे इबादत कई है, पण कंहिं माण्हूअ खे ख़बर न आहे पई उन अल्लाह ताला जी केतिरी इबादत कई है। हिकिड़ी किताब है, वो किताब आम पण ॾिठा हूंदा, हिस्नुल मुस्लिम। हिस्नुल मुस्लिम दुआएं जी नंढड़ी किताब है। बच्चे खे जेको पाण दुआऊं यादि करायूं था उन किताब में यादि करायूं था। ये किताब सऊदी अरब जे हिकिड़े आलिम सईद अल क़हतानी लिखे रहमहुल्लाह, थोड़ा वरे पहला उनजो इंतकाल थियो है। सऊदी अरब जा आलिम हुआ सईद अल क़हतानी रहमहुल्लाह। वो किताब एतिरी दुनिया में मक़बूल थई, एतिरी दुनिया में पखड़ई, एतिरी माण्हुनि खे पसंदि आ वई, ऐं जंहिं मस्जिद में वञो, जंहिं मदरसे में वञो, आखे वो किताब मिलंदी। हिस्नुल मुस्लिम नंढड़ी किताब है, मामूली दुआएं जी, जगह जगह मथे हर मुल्क में पुॼी वई है। पर हिकिड़े फरा माण्हू उन्हीं खे पुछियो उन आलिम खे, जे ये किताब जेको हर जगह मथे पुॼी वई है, तंहिंजो राज कहिड़ो है? आजी किताब हेॾी क़बूल कोला थई है, हेॾी माण्हू खे पसंदि कोला वई है। तर सईद अल क़हतानी रहमहुल्लाह जंहिं किताब लिखई वई, उन जवाब ॾिनो, ई मूं ने अल्लाह जे विच में राज है, ऐं कंहिंखे पण न चाही। अल्लाह अल्लाह करे जेको अमल थी थो न, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे कॾहिं ज़ाय नथो करे। दुनिया में पण अल्लाह ताला उन अमल जो ख़ासो बदिलो ॾे थो, अने क़यामत जो ॾींहुं पण अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे ख़ासो बदिलो ॾींदो। वरजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ादत ऐना, अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं उन इंसान खे अर्श जी छांव नसीब कंदो जंहिं तन्हाईअ में, सुञ में, हिकड़ाईअ में, जिते को पण इंसान नाई, उते अल्लाह खे यादि करे अने लुड़का वाया हूंदा, अल्लाह ताला उनखे अर्श जी छांव नसीब कंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, क़ुरान करीम खे पाण खोलियूं या पाण हदीस खे खोलियूं, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं माण्हू जो ज़िक्र करे थो जेको माण्हू इख़लास वारा आहिनि, जंहिं माण्हू जी दिलि में ख़ुलूस है। अॼु ख़ुलूस ख़तम थी वियो है। अॼु नेकी पाण कयूं था, पर नेकी पाण एतिरे लाइ करे कयूं था जो माण्हू मुंहिंजी वाखाण कयूं,
माण्हूअ मुंहिंजी तारीफ़ कई, मुंहिंजो नालो वॾो थियणो खपे, जा हेॾो नेक माण्हू, एतिरो ख़ासो माण्हू आहे न, बल्कि इंसान नेकी कंदो वे त पंहिंजी नेकीअ खे ढके, पंहिंजी नेकीअ खे छुपाए। इंसान अहिड़ो हुअणो खपे। इब्न खैसम रहमहुल्लाह हिकिड़ा वॾा इमाम गुज़रिया आहिनि, उहे पंहिंजे कमरे में वेही करे क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, ॾिसंदा हुआ जे ॿाहिरां को माण्हू अचे थो त क़ुरान खे ढके रखी छॾींदा हुआ, क़ुरान खे लिकाए छॾींदा हुआ, ढके छॾींदा, कुला हिन माण्हूअ खे ख़बर न पए त क़ुरान जी तिलावत कई पई। ही अल्लाह ने मुंहिंजे विच में हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जे मूं खां सवाइ टे कंहिंखे ख़बर न पवणी खपे। अने इंसान जरा अमल करे थो, अल्लाह ला करे को अमल करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे अमल खे ज़रूर क़बूल करे थो, अने पोइ दुनिया में पण इज़त ॾे थो, ने अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे क़यामत जो ॾींहुं पण इज़त सां नवाज़ींदो। नबी मुहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कान युरीदु रिज़ल्लाही, जो कोई इंसान अल्लाह रब्बुल आलमीन के राज़ी करण चाहे थो, बेसख़तिन नास, माण्हू भले नाराज़ थी वञे पर अल्लाह राज़ी थियणो खपे। अरज़ल्लाहु अन्हु नास, अल्लाह रब्बुल आलमीन माण्हू खे पण उन माण्हू खां राज़ी करे छॾे थो। अने जेको माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन के नाराज़ करे थो ने माण्हू खे राज़ी करे थो, अल्लाह ताला अहिड़ो टाइम ॾिनी अचींदो, अल्लाह ताला अहिड़ो टाइम खणी अचींदो जे माण्हू पण नाराज़ थी वेंदा ने अल्लाह पण नाराज़ थी वेंदो। न नेकी जेको आहे, नेकी नेकी उगे थी, नेकी ॾिसजे थी, पाण नेकी कयूं था, पाण जर पंहिंजी दिलि में तक़वा न आई, पंहिंजी दिलि में ख़ुलूस न आई त नेकी करे मस्जिद मां ॿाहिरि निकिरियासीं त को अमल करे पाण अञा थोरो क टाइम गुज़ारियो आहे, अने नेकी जो असर ख़तम थी वियो। नेकी उहो आहे जंहिंजो असर इंसान जी ज़िंदगी मथे नज़र अचे। तक़वा, तक़वा नेकी जी अलामत आहे। मुत्तक़ी माण्हू जो अल्लाह क़ुरान में वार वार ज़िक्र कयईं, कुला कयईं, एतिरे लाइ करे जेको इंसान नेक हूंदो उहो तक़वा वारो। तक़वा कोन खे चवां, तक़वा जो मतिलब है गुनाह खां बचणो। इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबन मौक़ूता, अल्लाह फरमाए नमाज ईमान वारे माण्हू मथे वक्त मथे पण फर्ज़ है। ने पोइ नमाज जो ज़िक्र करे अल्लाह फरमाए इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, नमाज इंसान के गुनाह खां रोके थी। नमाज पां पढ़ो पिया ने ॿाहिरि निकिरे भेरो पां माण्हुनि जो गिलाउ ने गीबतूं कयूं पिया, नमाज पां पढ़ो पिया चोरियूं पां कयूं पिया, नमाज पां पढ़ो पिया हराम पैसो पां खियो पिया, नमाज पां पढ़ो पां ज़िना बदकारी पां कयूं पिया, इन जो मतिलब ई है पंहिंजी नमाज क़बूल न थी। नमाज जर क़बूल थी थी, नेकी जर क़बूल थी थी त गुनाह के उनताणे फुल स्टॉप लगी वञे तो इंसान गुनाह खां बची वञे। ये अलामत है, ये निशानी है जे इंसान जी नेकी क़बूल थई है त इंसान गुनाह खां बचंदो। अने गुनाह जेकॾहिं कॾहिं थी पण वञे त फौरन अची करे अल्लाह रब्बुल आलमीन वटि तौबा ने इस्तिग़फार कंदो, मुंहिंजा रब मूंखां गुनाह थी वियो आहे। तक़वा ई है, पाण नेकियूं कयूं पिया, पाण मथे असर को बाक़ी है। कई अहिड़ा इंसान, अॼु हिकिड़ी मुनासिबत है जे पंहिंजा कई भाउ अॼु हिन बस्तीअ में जा, हिन ॻोठ में जा वञे था उमरो ने हज का उमरो करे ला करे, पाण खे ख़ुशी है, पाण अल्लाह ताला वटां दुआ करूं था अल्लाह ताला इन जी सफ़र खे आसान बनाए। पाण ये दुआ करूं था अल्लाह रब्बुल आलमीन इन खे वधारे में वधारे नेकी करे जी तौफ़ीक़ अता फरमाए, ने अल्लाह ताला इन जी नेकीअ में ख़ुलूस पैदा फरमाए, ने जेके पण नेकी कई अल्लाह ताला पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। पण हिकिड़ी आवां सामे ॻाल्हि ॾुख जी करणु चाहियां थो उन उमिरि जे ताल्लुक से, जे माण्हू अहिड़ा पण कई आहिनि, उमिरो करे आया, हज पण करे आया आहिनि, पण हालत इहे जे उ नमाज हिकिड़ो वक़्त पण नथा पढ़नि। कुला पढ़िया, हज कुला पढ़िया, उमिरो कुला पढ़िया, एतिरे लाइ करे जे माण्हू मूंखे हाजी साहब चए, माण्हू मूंखे उमिरो करे आयो, उमिरो करे 50-60 हज़ार ॾेई, लख रुपया ॾेई करे तूं हाजी साहब बनी वञे।
हाजी साहब चौराण को वॾी ॻाल्हि न आहे, बल्कि असल हाजी इंसान अल्लाह ताला वटि हाजी बने, ये वॾी ॻाल्हि आहे। पाण निहारियूं था, जेकॾहिं हिकिड़ो इंसान उमिरो ने हज करे आयो आहे अने अञा पण हालत ई आहे जे सुबुह सांजी ॾाड़ीअ मथां पतरी फिरे पियो, तोखे उमिरो फ़ाइदो कोन करे पियो आहे। तो जो रंग ने रूप बदलणो खपे, तो जी ज़बान बदलणी खपे, तो जी ॿोलछा बदलणी खपे, तो जो तरीक़ो बदलणो खपे, तो जो अमल बदलणो खपे, त ख़बर पए तूं हज पण करे आयो आहे न, तूं उमिरो पण करे आयो आहे। बाक़ी इंसान खाली आटो ॾेई वरी अचे, अहिड़ा पण कई अफ़सोस जी ॻाल्हि पाण मिले था। अहिड़ा भाउ उनखे पाण पुछो जे कोरो अरकान पूरा कयां, कोरो कयां, च पाण खे कीअं ख़बर न आहे, रूम में वेठा हुआसीं, ॾींहं पूरा करे वरी आयासीं। खोटा ख़र्चा पाण तोड़ियूं पिया, खाली नाले पूरतो जाऊं हाजी बणी वञे न, बल्कि हज ने उमिरो करे अचो त पुठियां ख़बर पए जे उन उमिरो की न कयो तर ॿियो इंसान हो न, हाणे ॿियो इंसान बणी वियो आहे। हज पुठियां उमिरे पुठियां पाण जेकॾहिं पहिरीं नमाज़ पढ़ंदा हुआसीं, ॿई सफ़ में हुआसीं, त हज ने उमिरे पुठियां पाण पहली सफ़ में हुअण खपऊं। नेकी पिन जो रंग ॾेखारे थी, नेकी पिन जो रंग छॾे थी पाण मथे, पाण नेकी करे अचूं त उनजो रंग पाण मथे नज़र अचणो खपे। हा, ही माण्हू नेकी करे आयो आहे, गमे ये बात तवे, गमे ये नेकी वे, पाण नेकी कयूं त पंहिंजे दिलि में ख़ुलूस वे अने तक़वा हुअणो खपे। वण पोखिजे त वण ॾिसणो पण खपे जा वण पोखियल आहे। हिकिड़ो वण पाण पोखण वञूं था, नेकीअ जो वण, इबादत जो वण, ई वण वॾो थिए नज़र अचे न, नज़र कीअं अचे, नज़र ईअं अचे जे माण्हू पिण तब्दील थी वञे, 5 टाइम जो नमाज़ी बनी वञे, नेक में भलो ने खासो बनी वञे, त ई इंसान जी असल नेकी आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, नेकी जेको आहे, इबादत जेको आहे, मूंखे साम्हूं ॻाल्हि कई शुरू में करण जेतिरी मुश्किल आहे, उन खां वधारे मुश्किल आहे नेकीअ खे बचाइणो। पंहिंजी नेकीअ खे बचायो, किथे पण पिंड जी वाखाण न कयो, किथे पण पिंड खे वॾा न सम्झो, किथे पण पिंड जी नेकी जो कॾहिं ज़िक्र पण न कयो, बल्कि अहिड़ा पण पंहिंजा कई वॾा वॾा सलफ़ गुज़रिया आहिनि जे माण्हू उन जे बारे में ॻाल्हि कंदा हुआ जे ही माण्हू जेको आहे नेक आहे, हितियूं नेकियूं करे थो, त उहो चवंदा हुआ न न खोटी ॻाल्हि, उहो ॿियो केरु हूंदो, ऐं न पिन जी नेकीअ खे लिकाए लाइ करे कॾहिं कूड़ पण करे वेंदा हुआ जे अल्लाह खां सवाइ मुंहिंजी नेकीअ जी, मुंहिंजी भलाईअ जी, मुंहिंजी इबादत जी कंहिंखे ख़बर पण न पवणी खपे। जेको माण्हू तहज्जुद जी नमाज़ पढ़े था, अल्लाह खे उहो माण्हू वधारे पसंदि कोन आई, एतिरे लाइ करे जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण उनखे ख़बर नथी हुजे न कई नेकी कई, मन सुता पिया निंद्र में, तैर अची करे अल्लाह खे जेको सजदा कई था, उहो माण्हू अल्लाह खे मिठा आहिनि, उहो अल्लाह खे वणे था, कोला दुनिया वारे खे न आहे ख़बर हिकिड़ो माण्हू हिंटाणे पण मूंखे सजदा करे पियो, पण पिन जे सजदे मथे, पिन जी नेकीअ मथे कॾहिं गुरूर ने घमंड न हुअणो खपे, जां हेतिरो नेक या कॾहिं पण न। इमाम सादी जे बारे में अचे थो, बयान कईं था जे असीं हिकिड़े सफ़र में हुआसीं, सफ़र में हुआसीं, हिकिड़ी जॻह मथे असीं राति जो टिकियासीं, असीं मण सुम्ही रहियासीं निंद्र में, असां मुंहिंजा हिकिड़ो मुसाफ़िर जेको असां बेरोज हो, उहो राति जो उथिए थो, तहज्जुद जी नमाज़ पढ़े थो, नमाज़ पढ़ी दुआऊं घुरे थो, दुआ घुरंदे घुरंदे चए थो अल्लाह न्यार आऊं तौला करे नेकी कयां पियो, ऐं तहज्जुद जी नमाज़ पढ़ियो या ऐं दुआ घुरां पियो, न ही मण सुता पिया आहिनि, केरु उथियो न आहे, कहिड़ा बदबख़्त आहिनि, कहिड़ा बदनसीब आहिनि, मण निंद्र नीकी मिठीअ सुता पिया आहिनि। त इमाम सादी खे सारा थी, त इमाम सादी चवनि था पुत्र तूं सुम्ही रहो, पुत्र तूं सुम्ही रहो, तूं सुतो पियो वए न, जेकॾहिं न उथियो त अल्लाह करे कर खासो हो, तो जी नेकीअ मथां पाणी फेरे छॾे आहे, तूं नेकीअ लाइ करे ना ई उथे, तूं माण्हू खे अल्लाह ताला वटि बदनाम करे लाइ करे उथियो हुई, नेकी तूं कर, ॿियनि जो राबू तूं कोन अल्लाह खे ॾींहुं तुंहिंजी अहिड़ा बाण माण्हू आहिनि। एतिरे इंसान कॾहिं पिन जी नेकीअ मथे गुरूर ने घमंड न करे, पाण गमे एतिरी नेकी करे लाहियूं, पाण गमे एतिरो ख़ासो अमल करे लाहियूं, पर जेकॾहिं पंहिंजी नेकीअ में ख़ुलूस न आहे त उहा अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल न आहे।
अने नेकीअ में जेकॾहिं खुलूस आहे, अल्लाह रब्बुल आलमीन बचाइण चाहींदो त मामूली नेकीअ मथे अल्लाह इंसान खे बचाए छॾींदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इत्तक़ि नार वलो बिशक्कि तमरा, ऐं दोज़ख जी बाहि खां बचो खजूर जी अर्धी पीछी ॾेई करे। अर्धी पीछी, अल्लाह त अहिड़ो कदरदान है, अल्लाह एडी कदर करे तो कि खजूर जी अर्धी पीछे मथे पण अल्लाह ताला पाने के माफ करे छॾे तो। पूरत है नेकी वडी हुए जरूरी नहीं, नेकी जेको पां कयूं खुलूस वारी हुए, सच्चाई वारी हुए, नियत उन में साफ पे। इन्नमल अअमालु बिन्नियात, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अमल जो दारो मदार नियत मथे है। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन, अल्लाह फरमाए माण्हू खे ई हुक्म ॾिने में आयो है जे अल्लाह ताला जी इबादत कई त खुलूस से कई, दिल में रियाकारी न हुअणी खपे, इखलास हुअणो खपे। मुंहिंजो नालो निकरे ऐं मशहूर थिया, माण्हू मुंहिंजी वाखाण कई, माण्हू मुंहिंजी तारीफ़ कई, न, दिल में कॾहिं पण ई ख़्याल न हुअणो खपे। दिल में ई ख़्याल हुअणो खपे, रब तौला करे अमल कयां तो, गुनहगार आहियां, खताकार आहियां, तो गफूर आहियां, रहीम आहियां, मामूली अमल पेश कयां तो ए रब्बे रहमान मुंहिंजे अमल खे तो क़बूल करे लाइजाए। ई इंसान जी नियत हुअणी खपे। अॼु पाण मां तक़वा ने खुलूस ख़तम थींदो अचे, ॾेखाव पाण में वधंदो अचे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि पंहिंजी नेकीअ जे अंदरि पाण खुलूस पैदा कयूं, पाण तक़वा दिल में पैदा कयूं। नेकी जर पाण करे लाहियूं तंहिं पुठियां नेकीअ खे पाण संभालियूं ई ज़रूरी आहे। हज ने उमिरि मथां वरी अचूं त कायम ई पाण नमाज़ी बनी वञो, 4 ॾींहं नमाज़ पढ़ंदासीं, पोइ वरी छॾे ॾींदासीं, हिन जो कीअं अर्थ न आहे, कीअं फ़ाइदो पण न आहे। फिर ज़रूरी है कि पाण नेक जर बनो था त मुकम्मल नेक बनो। अल्लाह ताला वटां दुआऊं करो जे अल्लाह ताला पाण बड़ी की नेकीअ मथे कायम रखे ने पाण नियत पण कयूं। अल्लाह ताला खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हि मां क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं हुई, अल्लाह ताला पाण बड़ी के अमल करी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजी नेकी में खुलूस पैदा फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण बड़ी के मुत्तकी बनाए। अल्लाह ताला पाण खे रियाकारी खां बचाए। अल्लाह ताला पाण खे हर क़िस्म जी फितने फसाद खां बचाए। पाण गुनहगार आहियूं, खताकार आहियूं, सियाकार आहियूं, उहो रब्बे गफूर है, रहमान रहीम है। अल्लाह पंहिंजे गुनाह के माफ़ फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण बड़ी मथे रहम ने बाज फरमाए। अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं पाण खे अर्श जो सायो नसीब फरमाए। पाण गुनहगार खताकार सियाकार आहियूं, हिन मस्जिद में जी जमा आहियूं, अल्लाह ताला पाण बड़ी की जन्नत में ही जमा फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण बड़ी मथे रहम फरमाए। जेकी बीमार आई अल्लाह उनखे शिफाए कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरी विया कब्रस्तान जे हवाले थी विया, अल्लाह उनजी क़ब्रनि खे कुशादा फरमाए। अल्लाह उनजी जन्नत फिरदौस में आला मकाम अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।